खुशबू 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 थी वही खुशबू जानो। खुशबू 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 थी वही खुशबू जानो। खुशबू 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 थी वही खुशबू खुशबू तेरे झोले पे जावा। खुशबू 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 थी वही खुशबू जानो। खुशबू 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 थी वही खुशबू जानो। जॾहिं खोले पे जावा। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। ओ दिल पर दिल पर दिल पर तू सू हमें अव्वल नंबर। ओ दिल पर दिल पर दिल पर तू सू हमें अव्वल नंबर। ओ दिल पर दिल पर दिल पर तू सू हमें अव्वल नंबर। आई सोहणन जो सरदार। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। जॾहिं खोले पे जावा। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। जॾहिं खोले पे जावा। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। ओ दिल पर दिल पर दिल पर तू सू हमें अव्वल नंबर। दिल पर दिल पर दिल पर सू हमें आ नंबर वन। तू दिल पर दिल पर दिल पर तू सू हमें अव्वल नंबर। आई सोहणन जो सरदार। खुशबू 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 थी वही खुशबू जानो। खुशबू 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 थी वही खुशबू जानो। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। ओ जानी 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 तुझ रंडड़ी पेशानी। ओ जानी 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 तुझ चंद्रजड़ी पेशानी। ओ जानी 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 तुझ चंद्रजड़ी पेशानी। आई सोहणन जो सरदार। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। खुशबू 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 थी वही खुशबू जानी। जॾहिं खोले पे जावा। खुशबू 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 थी वही जानी। खुशबू 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 थी वही खुशबू जानी।
जानी तुझ चंद्र जड़ी पेशानी जानी 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 तुझ चंद्र जड़ी पेशानी ओ जानी 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 तुझ चंद्र जड़ी पेशानी आई सोहणन जो सरदार खुशबू 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 थी वही खुशबू जानी खुशबू 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 थी वही खुशबू जानी जॾहिं खोले पैदावार खुशबू 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 थी वई खुशबू जानू खुशबू 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 थी वई खुशबू जानी जॾहिं खोले पैदावार खुशबू 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 थी वही खुशबू जानी खुशबू 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 थी वही खुशबू जानी खुशबू 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 थी वही खुशबू जानी। अस्सलामु अलैकुम, गुड इवनिंग एवरीवन। कीअं आहियो तव्हां? उम्मीद थी कयां त तव्हां सभु ठीकु ठाक हूंदव, हमेशह वांगुरु मुस्कुराईंदा हूंदव ऐं मुंहिंजी दुआ आहे त ईअं ई ख़ुशि रहो, आबाद रहो ऐं मुस्कुराईंदा रहो। जीअं त मूंखे त तव्हां सुञाणींदा हूंदव, लेकिन वरी बि ॿुधाइण लाज़मी आहे त मां तव्हांजी पंहिंजी सिंगर, पंहिंजी होस्ट कोमल नाज़ ऐं जी शिराज तव्हांजो पंहिंजो मेज़बान शिराज अली मीराली। बिल्कुलु कोमल, अॼु असां ॾाढा एक्साइटेड बि आहियूं, बल्कि लास्ट असांजो एपिसोड बि ॾाढो सुठो गुज़रियो ऐं हमेशह असां थैंकफुल हूंदा आहियूं पंहिंजे नाज़रीन जा, पंहिंजे व्यूवर्स जा, जेके असांखे खोड़ सारो प्यार ॾींदा आहिनि, खोड़ सारो हिकिड़ी मतिलबु विशिस बि ॾींदा आहिनि। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां चवंदो हलां त अॼु हिकिड़ी स्पेशल अनाउंसमेंट बि आहे, मां चवां थो कोमल उहा बि असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर कयूं। उहा इहो आहे त उहा सरप्राइज़ आहे, बल्कि असांजे नाज़रीन जे लाइ, असांजे सिंधी नाज़रीन जे लाइ सरप्राइज़ आहे त इंडस वैली फैमिली फेस्टिवल थी रहियो आहे फेरियल हॉल कराची में। त हुन में ख़ूब सारा फूड स्टॉल्स बि हूंदा, ॿारनि जे लाइ प्ले एरियाज़ बि हूंदा ऐं खोड़ सारा आर्टिस्ट बि ईंदा। कोमल, तव्हां कुझु चवणु चाहींदव? जी, चवणु चाहींदसि, तव्हां इहो त ॿुधाए छॾियो शिराज त जेको आहे फैमिली फेस्टिवल थी रहियो आहे, लेकिन इहो न ॿुधायो आहे त थी कॾहिं रहियो आहे। 12, 13, 14 दिसंबर ते फेस्टिवल थी रहियो आहे फेरियल हॉल में। सो नाज़रीन अचणु न विसारींदा, इहा तव्हांजे लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे ऐं तव्हांजे लाइ जेके असांजा फैन आहिनि, जेके असांखे लाइक था कनि, जेके असांखे पसंदि था कनि, जेके असांजी आवाम आहे, उन्हनि जे लाइ इहो फेस्टिवल जेको आहे हिकिड़ो करण जो असां सोचियो हुयो त भई कयूं ऐं कराची में बि अहिड़ा फेस्टिवल थियणु घुरिजनि ऐं जेको आहे असांजी आवाम अचे ऐं इंजॉय करे। जी, सो 12, 13 ऐं 14 दिसंबर ते अचणु न विसारींदा, छो जो असां बि अची रहिया आहियूं। अच्छा कोमल, मां त ॾाढो एक्साइटेड आहियां, तव्हां बि परफॉर्मेंस कंदव, मां बि परफॉर्मेंस कंदसि ऐं खोड़ सारा आर्टिस्ट बि ईंदा असांजा। त नाज़रीन जे लाइ हिकिड़ो माना सुठो हिकिड़ो प्लेटफॉर्म तयारु कयो वियो आहे, त मां ॾाढो एक्साइटेड आहियां। अगेन मां उहा ॻाल्हि कंदुसि त कुझु नवां प्रोजेक्ट्स बि असां शो कराईंदासीं। असांजो शोभी भाई बि असां सां गॾु मौजूदु आहिनि, त शोभी भाई खे बि इनवाइट कयूं था। शोभी भाई, आप भी लाज़मी आइएगा ऐं सभिनि खे दिलि सां चऊं था त प्लीज़ वेलकम आहे सभिनि खे। बिल्कुलु, ऐं नाज़रीन खे इहो बि ॿुधाईंदी हलां त म्यूज़िक बि आहे, मस्ती बि आहे, मज़ाक बि आहे ऐं जेको आहे काफ़ी सारा सुठा सुठा स्टॉल्स बि लॻंदा। फैमिली फेस्टिवल आहे, सो अचणु न विसारींदा 12, 13, 14 दिसंबर ते। ऐं जेको आहे तव्हांजे लाइ हिकिड़ो जेको आहे वॾी मतिलबु ख़ुशख़बरी आहे ऐं मां चाहियां थी त सभु अचो, जेके बि कराची में आहिनि या कराची खां ॿाहिरि बि आहिनि, सो अचनि ऐं फेस्टिवल खे इंजॉय कनि। सो इहो बि तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अॼु जा जेके असांजा गेस्ट आहिनि, गेस्ट ते बि अचणु लाज़मी आहे, छो जो सिंध म्यूज़िक आहे असांजी जान। सिंध म्यूज़िक प्रोग्राम ई एतिरो ख़ूबसूरत आहे ऐं वरी जेके असांजा न्यू डायरेक्टर आया आहिनि ज़फ़र जिस्कानी साहब, उन्हनि जे अचण सां अञा असांजे प्रोग्राम में लॻी रहिया आहिनि 4 चंड। सो गेस्ट जेके आहिनि उहे बि कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि ऐं तमामु सुठो उन्हनि जो आवाज़ आहे, तमामु सुठो अंदाज़ आहे ऐं इख़लाक़ त वरी इख़लाक़ जी त छा ॻाल्हि कजे। पर इंट्रोडक्शन कराईंदासीं ब्रेक खां पोइ, त वक़्तु आहे हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। विल बी राइट बैक। भलीकार नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे भलीकार, अगेन भलीकार, ऐं जेतिरा दफ़ा तव्हांखे भलीकार चवां घटि आहे, छो जो जॾहिं असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत गेस्ट ईंदा आहिनि त पोइ दिलि चवंदी आहे त बार बार तव्हांखे भलीकार चइजे। ऐं अॼु जा बि जेके असांजा गेस्ट आहिनि उहे कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि, इलाही सारो उन्हनि कमु कयो आहे ऐं काफ़ी अरसो थी वियो आहे उन्हनि खे इन फील्ड में। ऐं मां त इहो ई चवंदसि त कंहिं बि तारीफ़ जा मोहताज न आहिनि। ऐं तव्हांखे नाज़रीन इहो बि ॿुधाईंदी हलां त इंट्रो में एतिरो टाइम हूंदो न आहे ॿुधाइण जो, लेकिन हाणे जेको आहे ब्रेक खां पोइ मां चयमि त तव्हांखे लाज़मी ॿुधाईंदमि। असांजो कल्चर डे बि अचण वारो आहे ऐं 7 दिसंबर ते जेको आहे असां एकता जो
ॾियारो मल्हाईंदासीं ऐं पूरे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं छो जो ज़रूरु। असां सिंधी जेको असांजो सिंधियुनि जो जेको ॾियारो आहे न टोपी अजरक टे उहो सभिनि मतिलबु सभिनि खां वधीक जेको आहे उहो सिंधी जेको ॾियारो आहे उहो जेको आहे उहो जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहियूं। काफ़ी सारा सभिनि जा थींदा आहिनि पंहिंजा पंहिंजा ॾियारा लेकिन जेको एकता जो ॾियारो आहे उहो सभिनि खां वॾो ऐं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदी आहे पूरी सिंध। सो असां बि मल्हाईंदासीं ऐं मां ऐं जेको आहे शिराज बि मूंसां गॾु आहे ऐं शिराज तव्हां छा चवणु चाहींदव? बिल्कुलु बिल्कुलु उहो असांजो जेको एकता वारो ॾींहुं हूंदो आहे हक़ीक़त में उहो इलाही वॾो ॾियारो आहे असांजे लाइ सॼी सिंध क़ौम जे लाइ बल्कि सकाफ़त जो ॾियारो ऐं बल्कि सिर्फ़ु मां चवंदो आहियां सिंधी भाइर बि न बल्कि असां सां जेके कराची में पूरी सिंध में जेके बि असांजा पूरे सॼी सिंध जा भाइर आहिनि असांजा उहे सभु मिली करे जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदा आहिनि ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जेके अॼु वरी गेस्ट आहिनि असां सां माशाल्लाह मां उन्हनि जी छा ॻाल्हि कयां मां त उन्हनि जो पर्सनली मुंहिंजो इहा ख़ुशकिस्मती आहे मुंहिंजी त मां अगेन उन्हनि जो इंटरव्यू वठां पियो ऐं मुंहिंजे लाइ इहा वॾी ॻाल्हि आहे छो जो मुंहिंजा वॾा बि आहिनि उन्हनि जी दुआउनि सां असां हिन मक़ाम ते आया आहियूं ऐं माशाल्लाह सिंध जी सकाफ़त जी ॻाल्हि पई हले त उन सकाफ़त खे ज़िंदा रखी हलिया आहिनि। जलाल साहब खां वठी करे हिकिड़ो जेको ट्रेंड पियो हले एक्चुअली जेके उन्हनि जा शागिर्द बि आहिनि त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त मां अॼु मां चवां थो त उन्हनि जो इंट्रोडक्शन बि मां कोमल खे चयोसि त मां पंहिंजे दिलि सां कराइणु चाहींदुसि त जिगर जलाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि सर। अस्सलाम वालेकुम या अली मदद। सलाम अल्लाह बाबा छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर। वालेकुम अस्सलाम तबियतां सही आहिनि? अल्हम्दुलिल्लाह सफ़ा ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? असां बि तव्हांजी दुआउनि सां मन लॻा पिया आहियूं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाह मौला तव्हांखे शादो आबाद रखे सर माशाल्लाह। ॻाल्हि कजे एकता उन कल्चर डे जी ॻाल्हि पई हले त उन सां अलावा जेको असांजो ही वरी जेको तव्हांजो इंस्ट्रूमेंट आहे इहो बि असांजो माना ट्रेडिशन में अचे थो काउंट थो थिए त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं तव्हां यकतारो प्ले कंदा हो ऐं असांखे ॿुधण में ॾाढो मज़ो ईंदो आहे उन उहे गीत गाना बि ऐं अॼु बि इंशाल्लाह उमेद था कयूं जेके तव्हांजा जेके चिटचेट वारा गाना आहिनि जेके असांखे ॾाढो मज़ो ॾींदा आहिनि साईं कोको कोरीना ॾाढो फेमस गानो तव्हांजो उन खां अलावा जेके सिंधी गाना आहिनि उन्हनि खे उर्दू टच ॾेई करे ॾाढो ख़ूबसूरत जेको आहे उन्हनि गायो ऐं ॾाढो जेको आहे जेको असांजा नाज़रीन आहिनि उहे बि उन्हनि बि इंजॉय कयो ऐं अॼु बि मां उमेद थी कयां त जेके असांजा जेके जिगर जलाल साहब आहिनि उहे सुठा सुठा सॉन्ग्स ॿुधाईंदा ऐं नाज़रीन जेको उहो इंजॉय कंदी। त सर सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो त अचण में का तकलीफ़ त न थी ख़ैर ख़ैरियत सां अची विया? अल्हम्दुलिल्लाह। हा सॼणनि माण्हुनि ॾे जॾहिं माण्हू अचिबो आहे न पोइ पंधु केॾो बि दूर हुजे पर पोइ सवलो थी पवंदो। तव्हां सिक सां सॾु कयो सिंध टीवी जो पंहिंजो सेट पंहिंजो चैनल पंहिंजो ऐं असांखे तव्हां सिक सां हिकिड़ो सॾु ॾिनो त असां बि माना पोइ इहे न ॾिसबा आहिनि त पंधु ओखो आहे सोखो आहे मिड़ई पुॼणो आहे सॼणनि महिरबानी ऐं असांजो पुछणु फर्ज़ आहे ऐं सर इहो ॿुधायो त तव्हांखे केरु नथो सुञाणे पूरी सिंध थी सुञाणे माशाल्लाह तव्हां इलाही घणो तव्हां नालो कमायो आहे पर मां चवां थी जेकी न्यू जनरेशन आहे उन्हनि खे बि ख़बर पए त जिगर जलाल साहब कीअं स्टार्ट वरितो ऐं कीअं हिन फील्ड में अचण जो सोचियो? असां जेको काफ़ी दफ़ा मूं इंटरव्यू में चयो आहे ऐं ॿुधायो बि संगत खे आहे त मां पंहिंजे उस्ताद बाबे जलाल चांडे खे ॿुधी करे मूंखे इश्क़ थियो त राग ॻायां। पोइ उस्ताद बाबे खे ॿुधंदा ईंदा हुआसीं बचपन खां वठी पोइ इहो दिलि में शौक़ु थियो त जेकर मां बि ॻाइणो थी पवां ईअं पोइ पढ़ंदो हुयुसि उन पढ़ण जे दौरान ई माना इहो मूंखे राग जो इश्क़ थियो पोइ माना बसि पोइ माना इहो जुनून वियो ॾींहों ॾींहुं चढ़ंदो जीअं अबे जलाल जूं केस्टियूं ॿुधंदा हुआसीं तीअं जुनून वधंदो पियो वञे। पोइ बिस्मिल्लाह करे हिकिड़ो उस्तादु हुयो उते असांजे लारकाणे शहर में उस्तादु मुंहिंजो इमदाद अली मंगणवार पहिरियों उस्तादु मुंहिंजो उहो हुयो पोइ मां उनखां गानो ॿुधायो पोइ उन में प्लस में मुंहिंजो पुफाट हुयो जेको यकतारे चपड़ी थी ॻाईंदो छो त मूंखे इजाज़त घरों न पई मिले सो पोइ उहो पुफाट मुंहिंजो पुनल फ़क़ीर नालो हुओसि पुनल चांडियो पोइ उहो माना ॻाईंदो हुयो पोइ मां उनखे चयो यार मूंखे बि हिते भली सेखार हुन चयो भाउ मां तोखे ॼाणाईंदमि मूंखे मामो घर मां कढे पोइ मिड़े अलाए इलाज कयोसीं हे हो पोइ ईअं आहिस्ते आहिस्ते इहो पोइ बिस्मिल्लाह करे इन इश्क में काहे पियासीं पोइ माना उन उस्ताद पंहिंजे खां मूं पहिरियों ई इजाज़त वठी छॾी त बाबा मां शागिर्दु जलाल चांडे जो आहियां मां राग सिखां उन जे करे थो मां उन जे इश्क में आहियां तूं इहो नाराज़ न थिजांइ ऐं उन दौरान ई मां उस्ताद बाबे जलाल जो शागिर्दु सॾाईंदो हुउसि पोइ उस्ताद बाबे खां तंहिंमहिल उस्ताद बाबे जी रहाश हुई मोरे पोइ हुन मोरे में वञी मां उस्ताद बाबे खां गानो ॿुधायो
पोइ सॼी ज़िंदगी उस्ताद बाबे सां कठे हुयासीं। माना सिंध बलोचिस्तान जा जेके बि मेला थींदा हुया, माना इहा वॾी ख़ुशनसीबी जो उस्ताद बाबे जो दीदार बि कंदा हुआसीं। हुनजी जीअं स्टेज ते वेहंदो हो, पोइ हर अदा हुनजी ॾिठीसीं त हे चपड़ी कीअं थो खणे, यकतारो कीअं थो झले। पोइ अहिड़े नमूने सां उस्ताद बाबे खां वियासीं सिखंदा। हिन ते पिया था अञा सिखूं। हाणे असांजो उस्ताद बाबो त दुनिया मां लाॾाणो करे मौला हुनखे जन्नत में जाइ ॾे। अच्छा सर, तव्हांजी ॻाल्हि कंटिन्यू कंदासीं। सॉरी, कॉलर बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। हेलो, अस्सलाम वालेकुम। ठीक ठीक ठीक, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो अदा कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं जुनेजा साहब, बिस्मिल्लाह। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआऊं आहिनि। काफ़ी टाइम खां पोइ कॉल कई आहे तव्हां। साईं जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। प्रोग्राम अॼु ॾिसो असांजो एंजॉय कयो। जिगर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, महिरबानी महिरबानी साईं, महिरबानी। जिगर साहब, मां हाणे चवां थो त पंहिंजे उस्ताद जे इश्क में सभ खां पहिरियां गीत असांखे कहिड़ो था ॿुधायो तव्हां? तव्हांखे उथंदे सचल साईं जो गीत सुभान अल्लाह, जेको उस्ताद बाबे जलाल जो ई ॻायल आहे। जी, बिस्मिल्लाह। छो त आहे त रुगो इश्क जो पैगाम हुजणो, इश्क खां बिना त का शइ ई न आहे। बिस्मिल्लाह। हे दरवेशनि, ओलियावनि, शाइरनि सभु इश्क जी ॻाल्हि कई। इश्क ॻाए, बिल्कुलु ईअं। मंज़िल ज़ोर दुखी इश्क दी मंज़िल ज़ोर दुखी ओ को समझ सलीम सुञाणे जेकरे त चिकना चूर ज चढ़े त मौजा माणे ओ कम दुनिया में ॿिया खणा ओ कम दुनिया में ॿिया खणा पर इश्क जो गम भी तरा इश्क जो गम भी तरा है फिर हटो गम भी तरा इश्क जो गम भी तरा है फिर हटो गम भी तरा ओ कम दुनिया में गम भी तरा इश्क जो गम भी तरा है फिर हटो गम भी तरा इश्क जो गम भी तरा है फिर हटो गम भी तरा
जवाना सूर थिया दवा ओ हुन जमल में हुन दुपट्टियूं हुन जमल में हुन दुपट्टियूं हुन जबुर का भीतरा या घना पर इश्क जो गम भीतरा गम दुनिया में या घना पर इश्क जो गम भीतरा ओ इश्क जो गम भीतरा ओ इश्क जो गम भीतरा ओ फिर हटो गम भीतरा गम दुनिया में या घना पर इश्क जो गम भीतरा गम दुनिया में या घना पर इश्क जो गम भीतरा महबूब जे दुनिया में हूरू परू हज़ारे मकर नमट महबूब जे ओ हुन जुरमदू हुन जा कमज़ा हुन जुरमदू हुन जा कमज़ा हुन जा नज़ारा भीतरा या घना पर इश्क जो गम भीतरा गम दुनिया में या घना पर इश्क जो गम भीतरा ओ इश्क जो गम भीतरा ओ इश्क जो गम भीतरा ओ फिर है जो गम भीतरा गम दुनिया में या घना पर इश्क जो गम भीतरा गम दुनिया में या घना पर इश्क जो गम भीतरा सज्जल मिया छा जाने सज्जल मिया ओ ना है सुन्नी ना है शियो ओ ना है सुन्नी ना है शियो कदरी तरी को भीतरा वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह साईं छा ॻाल्हि कजे छा ॻाल्हि कजे उस्ताद साईं मौला तव्हांखे सलामत रखे ये बाबा असांजा हाल अथव उथंदे अहिड़ो कलाम ॿुधाए छॾियो मतलब जोश ऐं जज़्बे सां जॾहिं तव्हां ॻाईंदा हो त पोइ हिते त मां चवां थी सेट ते 4 चंड लॻी विया जी 4 चंड लॻी विया सो कॉलर ओके ओके सो ब्रेक जो टाइम भी थी वियो आहे नाज़रीन त वठूं था हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी पंहिंजे प्रोग्राम खे कंटिन्यू कंदासीं
भलीकार भलीकार ऐं ॿीहर भलीकार दोस्तो तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया असांजे सिंध म्यूज़िक प्रोग्राम में माशाल्लाह अॼु त ॾाढो मज़ो अची रहियो आहे असांजा लेजेंड असां सां गॾु मौजूदु आहिनि यकतारे चपड़ी वारा ऐं उस्ताद मां चवंदुसि जिगर जलाल साहिबु पहिरियों कलाम ई सचल साईं जो जेको कलाम ॿुधायो असांखे त झुमाए रखियो सॼी सिंध झुमी पई हूंदी ऐं माशाल्लाह छा अल्फाज़ हुया वरी छा अदायगी उस्ताद साईं माशाल्लाह दिलि सां दुआऊं आहिनि तव्हांखे तव्हांजो असांखे दुआऊं असांजो तव्हांखे दुआऊं बेशक छो त हिक ॿिए खे दुआऊं कंदासीं त लॻंदियूं बि कुझु अघंदियूं बि न जी हा बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे उस्ताद साईं माशाल्लाह मां इहो बि चवणु चाहियां त पहिरियां त तव्हां इहा ॻाल्हि असां सां शेयर कई आहे पर तव्हां इंट्रो में बि इहा ॻाल्हि कई त तव्हांजो जेको रूहानी उस्ताद ऐं वाक़ई जेके उस्ताद हुआ जिगर साहिबु हुया त उन्हनि जी केतिरी महिनत थियली वरी उन ट्रेंड खे तव्हां जीअं खणी हलिया आहियो उन में तव्हांखे खोड़ सारियूं मुश्किलातूं बि आयूं हूंदियूं तव्हांजी ज़िंदगी में हिन करियर में माना उतार चढ़ाव बि आयो हूंदो त उहो असां सां कुझु शेयर कयो दुनियादारी में ॾिसो न त हो जीअं पहाका सिंधी में हिकिड़ा असांजा हूंदा आहिनि त अची कॾहिं भरी आहे त कॾहिं भाकुर आहे जी हा पोइ ॾुख ऐं सुख इहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि जी हिक ॿिए जे ज़िंदगी जो इहो सफ़रु आहे त कॾहिं माण्हू ख़ुशी में हूंदो आहे कॾहिं परेशान हूंदो आहे पर ज़िंदगी आहे अनमोल हिकिड़ो तोहफ़ो ख़ुदा जे तरफ़ां मिलियलु जी उनखे जेतिरो थी सघे न त भला माण्हू मर्द हूं मर्दनि जो कमु आहे मर्द हुनखे सॾिबो आहे जेको जबल ॾे मोह कराए त जबल खे टुके विझे जे भाड़ियो आहे त उहो पंहिंजो घर बि न हलाए सघंदो पर जे मुड़ुसु आहे जे मर्द थींदो त जबल बि टुके वेंदो पोइ ज़माने में दुनियादारी आहे उन में ॾुख सुख इहे यार आहिनि हिक ॿिए जा पर उहे बि मल्हाइजे पंहिंजे पंतन पाक जी ज़ात खे यादि कजे उन 5 ॿारनि जे सदके में सुभान अल्लाह बेशक मौला हसन मौला हुसैन जे सदके में रब्बिल आलमीन मुसीबत माफ़ कंदो तकलीफ़ हर इंसान खे आहे न मां हिकु मां नथो चवां त रुॻो हर माण्हू खे न ईअं न आहे त हे बादशाह हुआ हिन वटि खरबे रुपया हिननि खे तकलीफ़ कोन्हे उनखे बि तकलीफ़ आहे पोइ हीअ अलाह जी ज़ात आहे उन उहा ई हलाइण वारी आहे 5 ॿारनि जे सदके में ज़िंदगियूं मिलियूं आहिनि ऐं इहो ई आहे त हिन 5 ॿारनि जे सदके में गुनाहनि जूं माफ़ियूं बि मौला ॾियूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह उस्ताद साईं ॻाल्हि ते कॉलर बि असां सां गॾु अची विया आहिनि सो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम जी मुंहिंजा खिलणा भाउ कीअं आहियो ठीकु आहियो जी टीवी जो वॉल्यूम घटि कर मुंहिंजा मिठा भाउ खिलणा भाउ तुंहिंजो आवाज़ घटि थो अचे अॼु ऐं चओ थोरो हेॾे हिन पंहिंजे स्पीकर में आवाज़ु थोरो वधाए जी हाणे अचे थो टीवी जो वॉल्यूम अदा म्यूट कजो जी जी हाणे अचे पियो कीअं आहियो ठीकु आहियो अच्छा अच्छा जी असां बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं कीअं पियो लॻे अॼु जो असांजो प्रोग्राम माशाल्लाह महिरबानियूं मौसम कीअं आहे तव्हांजे हुते शहर जी मौसम बिल्कुलु सही आहे अॼु मां हाथ ते कॉल कंदो आहियां मुंहिंजी कॉल जाम चुपड़ी वेंदी आहे कॉल हलंदी रहे कॉल इन करे ड्रॉप थींदी आहे त सिग्नल जो इशू हूंदो आहे ऐं जॾहिं असांखे काफ़ी सारा जेके कॉलर आहिनि उहे कॉल्स कंदा आहिनि त इन करे तव्हांजो जेको नंबर आहे उहो नाहे लॻंदो नंबर बिज़ी वेंदो आहे सो ट्राए कंदा रहो ऐं कॉल लॻी वेंदी ऐं मोबाइल जो स्पीकर बंदि करे ॻाल्हाईंदा कयो साईं महिरबानियूं जी बिल्कुलु उहा ॻाल्हि तव्हांजी सही आहे मुंहिंजी कॉल लॻंदी आहे तव्हांजे घणी दफ़ा हलंदो न हाणे ज़रूरु लॻंदी इंशाल्लाह तव्हां दिलि सां कॉल कयो ज़रूरु लॻंदी जी जी अदा तव्हांजी कॉल बिल्कुलु लॻंदी आहे तव्हां त असांजा रेगुलर कॉलर आहियो ऐं तव्हांजी कॉल त लॻंदी आहे तव्हां ॻाल्हाईंदा आहियो अॼु उहा ॻाल्हि तव्हांजी लख भली आहे मां जॾहिं तव्हां सां ॻाल्हाईंदो आहियां न कॉल साफ़ थी वेंदी आहे हलंदे हलंदे मां हाणे ॻाल्हाईंदो रहंदो कॉल बंदि थी वेंदी आहे अलाए छो जी उहो मोबाइल जो स्पीकर तव्हां खोले करे ॻाल्हाईंदा आहियो इन करे अच्छा जिगर जलाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि कुझु ॻाल्हाइणु चाहींदा उन्हनि सां जी जी बिल्कुलु जी ॻाल्हायो हेलो अस्सलाम वालेकुम अदा साईं अदो वाल सलाम अदो खैरा बाबा दुआ पिरी पंहिंजे हाल वाले ख़ुशहाल तबियत से मुंहिंजे प्यारा कदमनि जा तदा मौला सलामत रखंदी शुक्र आहे बिस्मिल्लाह बाबा तव्हां ॿारनि जूं दुआऊं आहिनि जी वॾी महिरबानी करो मुंहिंजा मिठा अलाह पाक में तव्हांखे ख़ुशि लॻे आमीन आमीन महिरबानियूं अदा महिरबानियूं उस्ताद साईं असांजो रेगुलर कॉलर आहे माशाल्लाह ॾाढो खिलणो आहे माशाल्लाह हिनजी हिकिड़ी आदत आहे जेका असांखे ॾाढी वणंदी आहे कोमल आहे मूंखे त ॾाढो खिली करे ॻाल्हाईंदो आहे असां हुजनि माण्हू खिलणा हुजनि अच्छा जिगर जलाल साहब इहो ॿुधायो त तव्हां चओ त उस्ताद तव्हांजा जेके रूहानी उस्ताद आहिनि उहे जलाल साहब हुया
ऐं मां इहो पुछणु चाहियां रूहानी थी न, पर असुल असुल उस्ताद बि बि अच्छा हूंदा। असुल असुल उस्ताद उस्ताद। बि हुया। वाह 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 ज़बरदस्त। गाने अच्छा ॿुधूं। यकतारो जेको तव्हां ही मतिलबु वॼायो था त इहो तव्हांखे कंहिं सेखारियो, इन्हनि जा उस्ताद केरु आहिनि? इहो उस्ताद बाबू जलाल चांडियो। अच्छा यकतारो बि हा, अच्छा इनखे वॼाइण में मतिलबु सिखण में केतिरो अरसो लॻो तव्हांखे? इहा सिखणु जेको आहे न उनजो टाइम टेबल आहे ई को। तव्हांखे जेतिरो इश्क़ हूंदो, हा जंहिं शइ सां तव्हांजो जेतिरो प्यारु हूंदो, तव्हां उनजे ओतिरो वेझो सुरंदा वेंदव। बिल्कुलु ईअं ई आहे उस्ताद, बिल्कुलु ऐं ईअं जे तव्हांजो उन सां मिड़े ई इश्क़ आहे आहे। हा त पोइ इहो त हलो हला सॼी ज़िंदगी हणंदो त पोइ उन में माना न मापी सघंदव। न मां पी सघंदा, वॾी ॻाल्हि आहे, वॾी ॻाल्हि आहे, हक़ीक़त आहे। हे असांजो साज़ आहे। अबे जलाल सां उनखे ॾिठोसीं, वरी तव्हां सां मां ॻाल्हि कई त बाबे सां माना महफ़िल में कठे हूंदा हुआसीं, ठेठण जो दुर हूंदो, पोइ टे टे ॾींहं माना गॾु हूंदा हुआसीं। वाह वाह। हा, इहा वॾी असांजी ख़ुशनसीबी आहे जो पंहिंजो उस्ताद बाबे सां। पोइ असां जेॾी महिल असांजी जीअं एंट्री थींदी हुई त असां उस्ताद बाबे जे पेरे पई वञी 2-4 कलाम चईंदा हुआसीं पहिरियों, पोइ आख़िर में उस्ताद बाबो ईंदो हो। पोइ मुंहिंजो इहो कमु हूंदो हो त मां वरी कुर्सी हीअं साइड में जिते स्टेज आहे त उनजे साइड में रखाए वेठो हूंदो हुउसि, ॾिसंदो हुउसि त उस्ताद कीअं चपड़ी खणे थो, कीअं यकतारो झले थो, जी। कीअं वॼाए थो। पोइ इहे उतां माना सिखंदा विया, छो त असांजो त माना ॿुधायोमांव त हिकु उस्ताद, ॿियो असांजो महबूब। हाय हाय वाह 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 असां वाह हुनजा वाह आशिक़ आहियूं, ॿियो वरी असांजो महबूब। तव्हांजो ॻाइण सां इश्क़। तव्हांजो इश्क़। ऐं ॿियो असांजो जुनून बि एॾो जो मुंहिंजे सॼो ख़ानदान मुंहिंजो कावड़ियल बाबे साईं ते सॼो माना हर शइ त मुंहिंजो इश्क़ हो त मां बाबा ॻाइणो। हाणे एॾी त इहा ख़बर त न हुई त को असांजो अॻिते हली नालो थींदो जी, जी, जी। दुनिया में। इहा हिकिड़ी कुदरत जी ॻाल्हि आहे। जी हा उस्ताद साईं, कॉलर असां सां गॾु मौजूदु आहिनि। तव्हांजे इश्क़ में, तव्हांजे मोहबत में असांखे कॉल था करनि। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। हाल आहे? ठीक ठाक है? सॼी टीम तव्हांजे सिंध टीवी खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम भाउ, सभिनी जी तरफ़ां वालेकुम अस्सलाम। भाउ केरु पिया ॻाल्हायो मुंहिंजा पहिरीं, किथां पिया ॻाल्हायो? साईं साॻियो कलर गुल मोहम्मद रिंदर कदरी रोड बदिन खां। जी साईं, बिस्मिल्लाह। असांजे शो में तव्हांखे भली कार चऊं पिया। कीअं पिया लॻे अॼु जो प्रोग्राम तव्हांखे? साईं तमामु सुठा था लॻो। अभी कोमल आहे, तव्हां आहियो ऐं शोभी भाई आहे ऐं वाह वाह। जेको आहे फनकार जो नालो छा आहे? उस्ताद जिगर जलाल साहब। जी उस्ताद जिगर जलाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। जी 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 ज़बरदस्त फनकार आहे, ॾाढो सुठो ऐं बहितरीन तव्हांजो प्रोग्राम बने पियो। महिरबानी साईं, महिरबानी। इहे लख थोरा असां सम्झो कि हेॾो वॾो प्रोग्राम संभालण वारो डायरेक्टर साहब ज़फर जसकानी माना वॾी ॻाल्हि आहे बाबा, माशाल्लाह प्रोग्राम आहे। वाह 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 साईं, बसि इहे तव्हांजूं मोहबतूं हुजनि, ईअं ई तव्हांजूं दुआऊं हुजनि। ऐं यकीन करियो तव्हांजो जेको आहे डायरेक्टर साहब मूंखे माना पहिरियां खां 2015 खां इहो राब्तो मुंहिंजो हूंदो तव्हांजे प्रोग्राम में न। जी हा। वाह वाह वाह। हाणे आउं थोरो पंहिंजा थोरो गुनगुनाईंदुसि ॿ टे। जी 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 साईं, बिल्कुलु। फनकार पाण वेठो चवंदासीं, कोशिशि करे त मूंखे इहो गीत ॿुधाए। कहिड़ो गीत साईं? साईं इहो अॼु हुमेरा चना जो थोरो आउं गुनगुनायां थो। जी जी ॿुधायो जी। वाह वाह। वाह वाह। आहे बेवफाही तारो ज़मानो ॿुधायां मूंखे। वाह 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 साईं, वाह वाह साईं, वाह। प्यार खे पंहिंजो बनायो उन्हीअ जो असां खां बि मुहरो मटा। वाह 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 वाह। हाँ। बनाए बेगानो बुधाया मके के। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, वॾी वॾी महिरबानी जिगर साहब। ही तव्हांखे फरमाइश करनि पिया हिन गीत जी। बसि पाण ई सॼो ॻायो त मां छा ॻायां।
अञा कुझु बचाए हा त पोइ वरी चऊं हा न सर अगरि तव्हांखे यकतारे ते ॻाइणो पए त कीअं ॻाईंदा? ॻाईंदासीं। ॻाइण जेका गज़ल बि तोखे मां ॿुधायां थो वेठो। गज़ल ॿुधाई बि आहे, तव्हां ॿुधाई बि हे आहे त असांखे। असांजो साज़ आहे। हा ॻाइण जो त राग त असां सिखिया आहियूं न उस्तादनि खां। साईं जेको असुल तव्हांजो जवाबु न सॼो त ॿुधाए हा, छॾियईं। सॼो साईं ॿुधायो न, हाणे थोरो बचाए हा त चऊं हा। साईं मोहबत आहे माण्हुनि जी असां सां इश्क। लख साल अते जन जा हा महिरबानी। अच्छा थोरो गुनगुनाए ॿुधायो, थोरो गुनगुनाए। न इहो तव्हां ॿुधायो, मूंखे नथो अचे। इहो असल में आहे बि मैडम उमेरा चना साहिबा जो, पर तव्हांजो जेको तव्हां गज़ल बि ॿुधाई आहे, हालांकि असांजे प्रोग्राम में तव्हां गज़ल बि पेश कई आहे यकतारे ते, ऐं मां फर्स्ट टाइम ज़िंदगी में इहो ॿुधो आहे, ऐं हुनजे लाइ उस्ताद साईं मौला तव्हांखे सलामत रखे, एप्रिसिएशन आहे। त हिकिड़ो ॻाइणो आहे जी हा, उहो यकतारो त हे असांजो हिकिड़ो सकाफ़त साज़ आहे। सकाफ़ती साज़ आहे। बाक़ी राग रियाज़ त असां भॼन ते कंदा आहियूं। जी हा बिल्कुलु। उन में हर तरतीब जा गज़ल इहे हर शइ यादि कंदा आहियूं। पोइ जेके हूंदा आहिनि पोइ किथे चवणा हूंदा आहिनि, किथे न चवंदा हा। आहियूं। बाक़ी थोरो थको उस्तादनि खां सिखिया वाह, 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 आहियूं। वाह। उस्तादनि जूं ड्यूटियूं ॾिनियूं आहिनि। ऐं हे जेको यकतारो आहे स्टाइल बि हिकिड़ो हूंदो आहे, हर कंहिंजो मतिलबु पैशन हूंदो आहे या हे असांजो हिकिड़ो सिंध जो साज़ आहे न। हा सिंध जो साज़। हे सकाफ़त साज़ आहे, लतीफ़ जी तंद आहे। जी हे माना दरगाहूं आम, हे दरगाहुनि जो साज़ आहे, फुकरा। बेशक, बेशक। पोइ हिनखे त हे झाबा रंग बूटा त अबे जलाल ॾिना। हा हा, वाह वाह। वाह वाह वाह। हे तंहिं महिल त ईअं न हुयो न इन हालत में। जी जी, हे जेको हिनखे सिंगार करायो इहो अबे जलाल करायो। इहा हक़ीक़त आहे, इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे। बिल्कुलु। तव्हां जेतिरी ख़ूबसूरत ॻाल्हि थिए, वरी कॉलर असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम जी अदा, केरु ऐं किथां का? मार साहब बिस्मिल्लाहियूं, रेगुलर कॉलर आयो असांजा साईं, इलाही काफ़ी टाइम खां पोइ कॉल कई आहे तव्हां असांजे। महिरबानी वाह। ईअं त डिश ख़राब थी पई आहे, मोबाइल ते प्रोग्राम ॾिसूं पिया, करे हले थी करे नथी हले थी। अच्छा अच्छा, पर ईअं न कयो साईं, तव्हांजी त मोहबतनि सां तव्हांजी दुआउनि सां त प्रोग्राम हले पियो, तव्हां त असांखे कॉल कंदा कयो। बिल्कुलु बिल्कुलु जिगर जलाल वेठो आहे। जी जी बिल्कुलु, का फरमाइश करणु चाहींदव कचहरी कयो उस्ताद साईं सां। हा जी जी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम बाबा, छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? ख़ुशि रखे। उस्ताद असांजी कलाम ॿुधाईंदा आहियो, जी जी असांजी दिलि ख़ुशि थी वियो आहे। बिल्कुलु। उस्ताद अनवर कंबराणी जो कोन बि असांजी कलाम ॿुधायो। बिल्कुलु ॿुधाईंदासीं, ॿुधाईंदासीं। हाज़िर हाज़िर बाबा। बिल्कुलु बिल्कुलु अदा, तव्हांजी फरमाइश पूरी कंदासीं। सो इंशाल्लाह, जिगर जलाल साहब, हाणे छा था ॿुधायो तव्हां असांखे? बसि मिड़े इश्क जा दास्तान पिया हलनि था। हाणे हे एजाज़ पीर साईं, एजाज़ साईं जो आहे कलाम। सुभान अल्लाह। सो ही बि अॼु दिलि चए थी त अबे जलाल जा तव्हांखे पुराणा पुराणा कलाम ॿुधाया। वाह वाह। हाणे अॼोके दौर में जी हाणे उहे ई मुंहिंजे उस्ताद बाबे जा ॻायल हिनमहिल ॾिसो था त वरी उहे नए दौर में नौजवान खणी हलनि था। हा 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 जी जी ऐं उहे ई माना उन्हनि कलामनि सां उहो मशहूरु था थियनि त वाह वाह। हाणे इहे त अबे जलाल असां सदियूं साल अवल ॻाए चुका। वाह वाह। बिल्कुलु माना हिकिड़ी शइ उहा अहिड़ो हिकिड़ा न्यापा सनेहा आहिनि कलाम आहिनि जी जेके 50 साल ताईं बि न मरंदा आहिनि। है है, बिल्कुलु ईअं। हक़ीक़त आहे, हक़ीक़त आहे। दरवेशनि जी शाइरी, भलनि शाइरनि जी शाइरी। जी जी बिल्कुलु ईअं। हा। सदा बहार सॉन्ग। सदाबहार कलाम। बिस्मिल्लाह बाबा। मेरे यार जड़ा न यार कोई, मेरा यार गुलाब दा गुल्ले, ओ अतर खथूरी लाल ते जवार उंदे कदम कदम दा मुल्ले। मैं ओहदे बाग दा माली, मैं ओहदे बाग दा माली तो ओ मेरी बुलबुल
आखे अब्दुल सत्तार छा ओ कुर्बान थिवा ओ यार तू जड जुल्फा खड़दा खुले ओ भली यार आने तुझू लख भला भली यार आने तुझू लख भला असा पाण वेठे गाल तू डूंगायूं असा पाण वेठे गाल तू डूंगायूं तुझू लख भला भली यार आने तुझू लख भलायूं तुझे पल पल पचारुन में हासी उकजा ओ सीरल ओ कारल में हासी उकजा ओ सीरल ओ सारल में हासी ओ प्रीत तुझे पल पल पचारुन में हासी उकजा ओ सीरल ओ सारल में वासी अना हवक मसती मथा तू बोवाने अना हवक मसती मथा तू बोवाने भली यार वाने तुझू लख भला भली यार वाने तुझू लख भला असा पाण वेठे गाल तू डूंगायूं असा भली यार आने तुझू लख भलायूं भली दोस्त आने तुझू लख भलायूं तोले तन ऐं मन जे तहन में पुजायूं भली कयई भला पिरी ओ भली कयई भला पिरी लथो जी जंजाल भली कयई भली कयई भला पिरी लथो जी जंजाल ओ जिन जो मिलन हम महाल अज पिरी पे ही यारिया वो तोला हिन कखन में अखिन में पुजायूं तोला तन ऐं मन जे तहन में पुजायूं तोला तन ऐं मन जे तहन में पुजायूं तोला हंजहीने में से तू सव विछायूं तोला हंजहीने में से तू सव विछायूं भली यार वाने तुझू लख भलायूं भली यार पाण वेठे गाल तू डूंगायूं असा पाण वेठे गाल तू डूंगायूं भली यार वाने तुझू लख भलायूं भली दोस्त आने तुझू लख भलायूं तो
असां सां एजाज़ ते रिज रस कोलायो असां सां एजाज़ ते रिज रस कोलायो असां तोखे चाहियो असांखे तो चाहियो असां सां एजाज़ ते रिज रस कोलायो असां सां एजाज़ ते रिज रस कोलायो फाम फज़ कुरूनी थियूं सभु सणायो फाम फज़ कुरूनी थियूं सभु सणायो भली यार वाने तुंहिंजूं लख भलायूं भली दोस्त आने तुंहिंजूं लख भलायूं असां पाण वेठे ॻाल्हियूं तूं ॾुंगायूं असां पाण वेठे ॻाल्हियूं तूं ॾुंगायूं भली यार आने तुंहिंजूं लख भलायूं भली दोस्त आने तुंहिंजूं लख भलायूं ओला ओ सदाबार माशाल्लाह माशाल्लाह उस्ताद साईं छा ॻाल्हि कजे तव्हांजी एनर्जी ॾिसी करे तव्हांजो पावर ॾिसी करे असां में जज़्बो थो अचे माशाल्लाह ज़बरदस्त तव्हांजी पिच आहे ऐं वाकई लॻे थो तव्हांखे इश्क आहे जी हा बिल्कुलु इश्क जो न हुजे त घरों ई न निकिरूं हा बिल्कुलु इहे जी हा माना राग विराग जो माना जंहिं बि शइ सां माण्हू जो हुजे न जी हा इश्क हुजे ज़रूरी आहे उहो मंज़िल ते बि माणींदो उनखे मंज़िल बि मिलंदी दुनिया बि इज़त ॾींदी वाह 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 इश्क जी ॻाल्हि जॾहिं तव्हां कई आहे त जलाल साहब इहो ॿुधायो त इश्क कयो आहे कॾहिं इश्क त थियल आहे न बस हाणे ॿियो अञा तव्हांखे कहिड़ा ज़िक्र ॿुधायूं हे जगतारा वॼायूं था इश्क आहे इहो त इश्क आहे भला मोहबत कई आहे मोहबत जी ॻाल्हि की उहा त उन खां बिना त दुनिया ई न आहे वाह वाह जंहिं मोहबत न कई आहे त उहो त वीचारो त न हेॾे आहे न होॾे आहे हेॾे आहे न होॾे आहे पोइ मोहबत हासिल थी या ला हासिल थी मोहबत जी तव्हांखे ख़बर आहे तव्हां न कई हूंदी इलाही छो त पंहिंजे मुड़ुस सां बि माण्हू मोहबत करे तव्हां ॿी न सोचिजो ॻाल्हि इहा आहे त ससुई पुनू लैला मजनू इहे इश्कनि में का शाला काटिया ऐं इश्क उहो आहे जीअं लतीफ़ साईं चयो आहे त मोहबत जे मैदान में कुॾी पओ काहे आसां गा अरवाहन जा छॾे लाहू थी लाहे अहिड़ो इश्क नाग आहे वञी ख़बर खाधनि खां पुछो इश्क चइबो ई उनखे आहे जेको अणांगो हुजे हे खणी हे वे इहो इश्क त न थियो न इश्क में तकलीफ़ां काट ॾुख काट छो त शाइरनि जेके शाइर ॿुधो था जी जी तकलीफ़ूं त अखियुनि ते त उहे अखियूं रोअनि थियूं दिलि रोए थी जिस्म तड़पे थो इहो इश्क आहे इनखे इश्क चइबो आहे वाह 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 छा ऐं जॾहिं मिले थो माण्हू इश्क ख़तम थी थो वञे इहा ॻाल्हि माना इंतज़ार इनखे इश्क चइबो आहे इहा हक़ीक़त आहे ऐं जलाल साहब तव्हां चयो त जेको मोहबत नथो करे उहो न हेॾां जो न हेॾां जो हक़ीक़त आहे हाणे मोहबत उन्हनि जा क़िस्म आहिनि हा त हिकिड़ा माण्हू ॿचनि सां मोहबत कंदा बिल्कुलु हिकिड़ा जानवरनि सां मोहबत कंदा हिकिड़ा घोड़नि सां मोहबत कंदा हिकिड़ा पखियुनि सां मोहबत कंदा हिकिड़ा इंसाननि सां कंदा पर दग पेचरो इंसान जी मोहबत मां मिलंदो अशरफुल मखलूक़ात छो त पखी जानवर तोखे ॿियो दग त न ॾसींदा आहिनि इश्क जो दग मंज़िल चवंदा आहिनि त हक़ीक़ी इश्क जी ॾकण आहे मिजाज़ी इश्क जेसि ताईं मिजाज़ी इश्क न कंदे तूं हक़ीक़त ताईं न पहुचे जी जी उस्ताद साईं तव्हांजी इन्हनि प्यारनि ॻाल्हियुनि सां दिलि त नथी चए पर कॉलर्स आहिनि असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम जलाल भाई ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह साईं मुंहिंजा भाउ तव्हां कीअं आहियो दुआ मुज़फ़र ख़ान छॾियो पंहिंजी देरि खां बिस्मिल्लाहियूं साईं प्रोग्राम ॾिसो पिया ॾिजो असांजो हा बिल्कुलु ॾिसंदा आहियूं हर हफ़्ते कल्ह बि ॻाल्हायो हुओसीं जी हा महिरबानी साईं महिरबानी अॼु उस्ताद जिगर जलाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि कुझु चवणु चाहींदव फरमाइश करणु चाहींदव का जी जी ॻाल्हायो ॻाल्हायो हलो उस्ताद बाबा बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह याद मिलो अल्लाह अलिम छा हाल आहे बाबा ख़ुशि आहियो ख़ैर आहे हालाही असांखे कलाम ॿुधायो कलाम ते वेठा चऊं था तूं हुकुम कर तुंहिंजी फरमाइश ते चऊं न बाबा
वो जगह इन्हीं खबर घर सही खबर पर मर्द सही बिल्कुलु इहो हिकिड़े दफ़े मां कलाम चयो त माण्हू पिया चवनि भाउ मौत जी ॻाल्हि त न ॿुधा अञा असां ॿ टे ॾींहं जीअरा हूंदा मां चयो बाबा हक़ीक़त ॾे त हलणो आहे न सही ॻाल्हि आहे मौत खां कहिड़ो मज़ो भउ आहे उहो त थियणो ई थियणो आहे पर बिल्कुलु तोखे बाबा हाणे ई ॿुधायूं था हाज़ुर महिरबानी महिरबानी बिस्मिल्लाह छो त असांजा हे जेके दोस्त असांखे ॾिसनि था जी जी इहे न हुजनि त असां बि न हुजूं हक़ीक़त आहे हक़ीक़त आहे हिननि जी उस्ताद मोहबत आहे जेके असांखे ॾिसनि था जेके तव्हां कचहरी कनि था बिल्कुलु प्रोग्रामनि खे तव्हांखे असां माना इहे ई आहिनि जेके जिन जे करे माना असां बि ज़ाहिर आहियूं जी जे इहे अवाम असां सां न हुजे त असां त कंहिं कम जा ई न आहियूं हक़ीक़त आहे उस्ताद साईं वरी तव्हांजी महिनत बि आहे वरी जेके आर्टिस्ट आहिनि मां हमेशह जेके बि आर्टिस्ट ईंदा आहिनि उन्हनि खां इहा ई ॻाल्हि कंदो आहियां त केॾी जाखोड़ थी करणी पए केॾियूं महिनतूं थी करणी पवनि प्रोग्राम आहिनि सॼी राति ऐं उस्ताद साईं बिस्मिल्लाह मां चवां थो इहो ई गीत अगरि फरमाइश जेका कई अथऊं गाने ते वञण खां पहिरियां वरी कॉल अची वई आहे मुंहिंजे ख्याल में हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अमा नूर अली चांगल आहे शाहपुर चाकर खां जी जी वेलकम अदा भलीकार कीअं आहियो चांग ठीकु साहब। आहियो ॾाढो फर्स्ट क्लास ॾाढो जिगर जलाल बाबा पंहिंजा सुतल सूर जॻाए छॾिया हा हा आहा क्या बात है जिगर जलाल की माना आऊं चवां थो त जिगर जलाल माना उस्ताद जलाल जो माना सपूत पुट ॾिसो असांखे फ़ख्र आहे बिल्कुलु वाह वाह बिल्कुलु ईअं ई आहे हक़ीक़त आहे इहा सलाम आहे असांखे सलाम आहे जेका पंहिंजे बाबे खे यादि करे बाबे जे माना स्टाइल में वेही ऐं असांखे ख़ुदा सलाम माना ईअं माना छा चऊं जला मोही कोन्हे असांजे लाइ साईं बिल्कुलु साईं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिल्कुलु तव्हांजे बिल्कुलु लाइ साईं तव्हांजे लाइ शेर आहे जी जी इरशाद भी शोभी भाई जी ला भी तव्हांजे लाइ भी इरशाद इरशाद साईं इरशाद इरशाद ये क्या कम है कि मर जाने पे दुनिया याद करती है हाँ जी ये क्या कम है कि मर जाने पे दुनिया याद करती है किसी के इश्क में दुनिया लुटा कर हम भी देखेंगे साईं इश्क जी ॻाल्हि इश्क जी वाह 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 जबरदस्त साईं जलाल जिगर जी ॻाल्हि वांगे इश्क जंहिंजे पेट में न आहे न उहो माण्हू इंसान ई न आहे इंसान ई न आहे हा बिल्कुलु मोहब्बत ऐं इश्क खां सवाइ दुनिया में बेकार आहे कंहिं कम जी न आहे ईअं ई आहे बिल्कुलु ईअं ई आहे ईअं ई आहे वॾी वॾी महिरबानी साईं तव्हांजी हयाती हुजे आमीन। आमीन इलाही आमीन तव्हां बि ख़ुशि हुजो शादो आबाद हुजो साईं जी महिरबानी उस्ताद साईं जेका फरमाइश हुई असां चयूं था त बिस्मिल्लाह बाबा बुला शाह बादशाह जो आहे सुभान अल्लाह हा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मां ॼाणा मैनू नजर न आवे किथे ला बैठू किथे झोंका अरशू फर्श ते क्या सजोई अते मार नैना दिया नोका मैं बेरागन फिरदी दर दर कमली हाँ विच लोगा अग बिरहदी सब्र न देंदी अते मोहब्बत लाया मौका और अगर अगर राजी रूह अंदर विच इत सौदा बिकिया टोका ओला वो ओला ओला ठप कुरान तंबूर गिधो से वाराज तंबूर विखाया ठप
सिंधो से वाराज तंबूर विखाया ए लला दे शीशे विचों खुद रसूल ला नजर आया ए सदका थिवा ओ ते तंबूर तू भुलिया जह राज महबूब दा विखाया वो उम्र गुजारे गफलत देव झोंक तैयारी करत सही उम्र गुजारे गफलत देव झोंक तैयारी करत सही चारई पहर गुनाह विच गुजरई चारई पहर गुनाह विच गुजरई अल्लाह कनू कुछ डरत सही मौला कनू कुछ डरत सही उम्र गुजारे गफलत दे उम्र गुजारे गफलत दे झोंक तैयारी करता सदावे जमींदारा कह को कुटा कह को मारा ओ था सदावे जमींदारा कह को कुटा कह को मारा अल्लाह दे दर ते सब नरवारा अल्लाह दे दर सब नरवारा खबरा पोसन मरत सही खबरा पोसन मरत सही झोंक तैयारी करत सही उम्र गुजारे गफलत दे झोंक तैयारी करत चारई पहर गुनाह विच गुजरई चारई पहर गुनाह विच गुजरई अल्लाह कनू कुछ डरत सही मौला कनू कुछ डरत सही उम्र गुजारे गफलत दे उम्र गुजारे गफलत दे भरे दही टोज कासे अगते तुरसन तोले मासे ओ था भरे दही टोज कासे अगते तुरसन तोले मासे कबर अंधारी कण कण पासे कबर अंधारी कण कण पासे यही कबर विच घिरत सही यही कबर विच घिरत सही उम्र गुजारे गफलत दे झोंक तैयारी करत सही उम्र गुजारे गफलत दे झोंक तैयारी करत बुला छा आखिर मरसू पाक जो कलमा वल वल पढ़सू ओ आखे बुला आखिर मरसू पाक जो कलमा वल वल पढ़सू पाक जो कलमा वल वल पढ़सू पाक जो कलमा वल पढ़सू यही पतन ते चढ़त सही यही पतन ते चढ़त सही उम्र गुजारे गफलत दे झोंक तैयारी करत सही चारई पहर गुनाह विच गुजरई चारई पहर गुनाह विच गुजरई अल्लाह कनू कुछ डरत सही मौला कनू कुछ डरत सही उम्र गुजारे गफलत दे झोंक तैयारी करता
वाह, 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 ज़बरदस्त। बाबा बुल्ले शाह साईं जो कलाम हो हा बाबा सुभान अल्लाह सुभान अल्लाह छा नाज़रीन अॼु ॾाढी सूफ़ी महफ़िल थी रही आहे ऐं केॾां न वञो अचूं था हिकिड़ी नंढड़ी कमर्शियल ब्रेक खां पोइ भलीकार ऐं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार तव्हांखे चऊं था पंहिंजे हिन सिंध म्यूज़िक प्रोग्राम में अॼु असां जेको प्रोग्राम आहे उहो ॾाढो मज़ेदार थी रहियो आहे जिगर जलाल साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि एॾा मज़े जा असांखे उन्हनि सॉन्ग्स ॿुधाया आहिनि सूफ़ी कलाम ॿुधाया आहिनि लेकिन हाणे असां उन्हनि खे जेको आहे रिक्वेस्ट कंदासीं त हाणे वरी कुझु शौक़ चंचल जेके सॉन्ग्स आहिनि उहे असांखे ॿुधाइनि त जिगर जलाल साहब सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो त तव्हां चयो त जेके उस्ताद आहिनि तव्हांजा उन्हनि तव्हांखे मतिलबु तव्हां चयो त हीउ जेतिरो बि मतिलबु सिखो घटि आहे यकतारो अच्छा चपड़ी जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे चपड़ी बि एतिरी महिनत लॻंदी आहे सिखण में हे अञा सवलो आहे अच्छा हे त अञा ॾुखी आहे छो तव्हां ॾिसो न त हे काठी आहे हिन का शइ न इहा हथनि में अहिड़े नमूने सां ईअं अच्छा माना फेट करणी आहे जो उन लय सां हलणो आहे हे हो ज़मानो उस्ताद साईं मां हिकिड़ी ॻाल्हि चवणु चाहींदुसि ऐं कोमल खे बि मां इहा शेयर कंदुसि नाज़रीन खे बि त महिनत ॾिसो इहा हिकिड़े हथ सां यकतारो ॿिए हथ सां चपड़ी आहे वरी तव्हांजो आलाप ऐं सुर हक़ीक़त में यकतारो चपड़ी वारो ॻाइणो इलाही डिफिकल्ट ॻाइणो आहे बिल्कुलु ऐं उहो नज़र बि अचे पियो शिराज जेको उन्हनि खे पघर आहे ऐं जेको जोश ऐं जज़्बे सां ॻाइनि बाबा पिया हे असांजो राग आहे ज़ोर बार वारो जी जी बिल्कुलु जी माना हिकु त सुर सफ़ा मथे हा ऐं ॿियो ॾिसो त सॼा उज़बा माना हेॾो चपड़ी हेॾो यकतारो हेॾो आवाज़ वाह 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 अच्छा वरी तव्हां इन शइ खे इंजॉय बि ॾाढो था कयो उस्ताद साईं मां ॾिसां थो कॾहिं चपड़ी खे तव्हां हीअं था कयो वरी कंहिं स्टाइल आहे ॾाढो मज़ो था वठो माना इश्क़ आहे न इश्क़ आहे तव्हांजो अञा हिते खुलियल न आहियूं हे मेकियूं जेकियूं आॾो पियूं हथ रंडिजनि था हेॾे होॾे जीअं छड़ियूं माण्हू हणंदो आहे न उहे नथा हणी सघूं न त अञा जीअं माण्हू महफ़िल में वञूं था उते त फ्री माहौल आहे उते त वरी अञा घणो कमु आहे न उस्ताद साईं हीअ बि तव्हांजो प्रोग्राम आहे दिलि सां तव्हां इंजॉय बि कयो था असां बि इंजॉय कयूं था अच्छा उस्ताद साईं जो त तव्हां ज़िक्र कयो तव्हांजा शागिर्द बि हूंदा खोड़ सारा जी जी जेके तव्हांजा शागिर्द आहिनि उन्हनि जे बारे में बि ॿुधायो ऐं असांजो प्यारो ढोलक नवाज़ साहब बि असां सां गॾु मौजूदु आहे ढोलक वारो हुबदार अली समो साहब हे मुंहिंजी माना जोड़ीवाल आहे वाह 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 उहो नज़र बि अचे पियो ॻोठ खां वठी लारकाणे खां वठी माना कराची ताईं गॾु आहे माना मां चवां त साईं जी नंढे लाइक़ तव्हांजी निगरानी में आहे हा आहे मां खां 2-3 साल वॾो तव्हां खां वॾो आहे हा 2-3 साल मूंखां वॾो आहे जी बाक़ी शागिर्द मुंहिंजा असां पाण बि शागिर्द आहियूं अञा छो त हे असां मिड़ई काफ़ी कलाम वारा आहियूं असांखे एॾी का रागनि जी या हिन जी ॼाण न आहे जी जेका ॻाल्हि कयूं त असां मिड़ई जेको हाल आहे इहो ई कलाम ॿ जेको अचे थो बिस्मिल्लाह शागिर्द मुंहिंजा आहिनि माशाअल्लाह तमामु हिकिड़ो त तमामु वॾो मशहूरु आहे जी गुलशेर चांडियो साहब अची चुका आहिनि असांजे प्रोग्राम में मशहूरु कलाम आहे त यार कयो अथमि अहिड़ो कराची होश थी वियो आहे गुम वाह वाह मां थो चवां मूंसां सिंधी ॻाल्हाए अचे थो उर्दू में बोलो तुम वाह 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 उहो शागिर्द आहे ॿियो ॿचिड़ो मुंहिंजो वरी अली हसन रिंद तव्हां वटि बि हिकिड़ो प्रोग्राम करे वियो आहे उहो लारकाणे जो आहे जी मोहम्मद सिद्दीक़ जतोई आहे हैदरी जलाल आहे जेको हैदराबाद में रहे थो उहो बि मुंहिंजो शागिर्द आहे माना मिड़े कमु पियो हले थो आस्ते आस्ते माना कोमल छा ॻाल्हि कजे जहिड़ा उस्ताद वरी तहिड़ा शागिर्द माना ट्रेंडिंग ऐं इन सां गॾु कॉलर्स असां सां गॾु मौजूदु आहिनि अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम शदात कोट को हिम्मत अली खुश्क जी हिम्मत साहब कीअं आहियो ख़ुशि आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो साईं अल्हम्दुलिल्लाह अॼु वारो प्रोग्राम ॾिसो पिया हा साईं ॾिसूं पिया असां जिगर जलाल साहब आहे असांजे शदात कोट खां परियों आहे भंगे खान चांडी ॻोठ जो जी जी ॻोठ जा आहिनि कचेरी कयो उस्ताद साईं तव्हां सुञाणियूं था साईं जी जी ख़ुशि आहियो साईं बाबा ख़ैर बारियूं तबियत सही आहे अल्हम्दुलिल्लाह चांडिया साहब असांजे कलाम ॿुधा जलाल चांडे जो जी जी इहो चंदन में चंद्र जी चांदो की लबन में लाल जो लड़के पीरल कंबर जो जी साईं जी जी हाज़ुर हाज़ुर बाबा हाज़ुर महिरबानी अल्लाह ख़ुशि कंदो सभिनी खे बिस्मिल्लाह आमीन आमीन वॾी वॾी महिरबानी हिम्मत साहब मौला तव्हांखे बि ख़ुशि रखे शादो आबाद रखे साईं जी अच्छा जिगर जलाल साहब इहो ॿुधायो त पूरी सिंध में त तव्हां लाइव इवेंट्स करे चुका आहियो सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान खां ॿाहिरि बि कयो आहे 2-3 मुल्कनि ते विया आहियूं दुबई सऊदी ऐं सिंध खां अलावा पंजाब ॻायो अथसि बलोचिस्तान ॻायो अथसि सूबनि में बि ॻाया आहिया आहियूं ऐं माशाअल्लाह हुते बि इज़्तां वठी आया आहियूं
माण्हू ख़ुशि थिया आहिनि, माण्हुनि दुआऊं ॾिनियूं आहिनि। वाह 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 माशाल्लाह अच्छा माशाल्लाह। पंजाब जी तव्हां ॻाल्हि कई त पंजाब में पोइ पंजाबी गाननि जी बि थींदी हा, हूंदी हाणे फरमाइश? तव्हांखे ॿुधायूं था बुल्ले न, शाह जो पंजाबी कलाम जो तव्हां ॿुधायो। कलाम ॿुधायूं था न। त छो पोइ त मुंहिंजा जॾहिं मां कोको कोरिना कलाम ॻायो त उन खां पोइ तक़रीबन 10-15 कलाम मूं सराइकी माना चया पंजाबी वारा, वाह वाह उर्दू चया, इहे माना सभु ॻाए। हाणे उतां हिकिड़ो तव्हांखे ॿुधायूं था, जी, कचहरी बिल्कुलु। पई हलंदी, पोइ देरि न कयो बसि। देरि देरि न रसुल था कयूं, इहे सभु साथ खयूं वेठा आहियूं। अच्छा जेसि ताईं तव्हां जेको आहे पंहिंजो रेडी कयो यकतारो चपड़ी ऐं कॉलर मौजूदु आहिनि। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम आपी। जी कीअं आहियो लारिब, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं आहियो? अॼु वारो प्रोग्राम कीअं पियो लॻे तव्हांखे? जी जी अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त लॻे। तव्हां ॿुधायो तव्हांजी तबियत सही आहे? जी जी अल्हम्दुलिल्लाह, मां तव्हांजे साम्हूं वेठी आहियां। का फरमाइश करणु चाहींदव? जी जी अॼु मां फरमाइश करणु चाहींदमि अंकल के त ही सॉन्ग असांखे ॿुधाईंदा आहियूं, अॼो की राति परदेसी ते आहे। हा 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 वाह 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 वाह। हा बाबा, हा बिल्कुलु बिल्कुलु इनशाला इहो आहे सेरो, पर हाणे मिड़े थोरो ॿुधायूं था एंड तव्हांखे में आखिर में आख़िर में बिल्कुलु बाबा ॿुधाइबो। थैंक यू सो मच। हाज़ुर बाबा, थैंक यू बाबा, थैंक यू। थैंक यू महिरबानी बिस्मिल्लाह। जी उस्ताद साईं। हा बाबा। याद होसी मैं आखिया यादगिरी गुजारा है तो गाली को याद कर बंदे करी गुजारी तो से गड ते को याद होसी मैं आखिया ओ ते को याद होसी मैं आखिया हम महबूब मिठा तू छोड़ वैसी वल वल कुरान ते हथ ना रख वल वल कुरान ते हथ ना रख ना कसमा चा तू छोड़ वैसी मेरी जिंदगी दा तू फैसला कर ना जोश दिखा तू छोड़ वैसी कर शाकिर को बर्बाद सनम पिछ खलक खिला तू छोड़ वैसी हर माण्हू जो टाइम हूंदो आहे अॼु तुंहिंजो टाइम आहे त सुभाणे कंहिं ॿिए जो बि टाइम हूंदो ऐं दिलि जहिड़ी महबूब खे आहे तहिड़ी आशिक़ खे आहे त हू चए थो सॼण खे त अॼु मां थोरो आहियां मता सुभाणे तोखे रोअणो पइजी वञे तो शायर चए थो जीवी में को आन रवाया है तू याद रखी पल पल रोसी जीवे मैं को जीवे मैं को आन रवाया है तू याद रखी पल पल रोसी जॾा रो रो के तू थक पोसी तेॾा दिल दुख सही तू बल रोसी न हो सही जॾा कोई हाल वंडावण वाला ला कंधिया तू तू गल रोसी ए शाकिर वक्त में याद है मैं अज रोंदा तू कल रोसी ओ सम्मी मेरी वारे मैं वारिया न सम्मी सम्मी मेरी वारे मैं वारिया न सम्मिए गिल्ली गिल्ली बनियन सम्मिए गिल्ली गिल्ली बनियन सम्मिए पैर संभल के उतारिए न सम्मी मेरी सम्मी मेरी वारे मैं वारिया न सम्मिए
समीए ऊठां दे गल ऊठां दे गल टलियन समीए सजण मनावण चलियन समीए सजण मनावण चलियन समीए मेरी वार मैं वारी आन समीए मेरी वार मैं वारी आन समीए गिल्ली गिल्ली बनियन समीए गिल्ली गिल्ली बनियन समीए पैर संभल के उतारियन समीए मैं वारी आन समी समी मेरी वार मैं वारी आन समी मापा दे घर पलियन समीए मापा दे घर समीए दुख दे के चल चलिए समी समी मेरी वार मैं वार ये मेरी सिंधी शायर जे थोरो त भली रो तोखे केर चवे पियो रखे ॾाढन सां यारी त भली रो तोखे केर चवे पियो रखे ॾाढन सां यारी पाण रखी थई छाहे पाण रखी थई ॾंड खे छाहे ॾिस तूं हलाए ॾाढन सयारी रो त भली रो तोखे केरु चवे पियो रखई ॾाढन सयारी रो त भली रो तोखे केरु चवे पियो रखई ॾाढन सयारी ॿई गीत तमामु ज़बरदस्त इहो जॾहिं असां ॻायोसीं न त उन में इहा आख़िरी माना थल विधोसीं उन जे करे हा त बाबा पंहिंजी पहचान बि त हुजे त असांजा सिंधी शाइर बि मिड़े लिखनि था भलो तमामु सुठो जी हा जी हा बिल्कुलु अच्छा जिगर जलाल साहब इहो ॿुधायो त अॼुकल्ह जेके सोशल मीडिया ते ॾिसो पिया तव्हां जेको अॼुकल्ह ट्रेंड हले पियो जेके सिंगर्स ॻाइनि पिया उन्हनि जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदा माशा अल्लाह बसि हर को बहितर आहे जी जहिड़ो जंहिंजो जेतिरो हाल आहे उहो माशा अल्लाह सही आहे सही आहे बाक़ी हाणे उस्ताद खां जेका महिनत आहे जेके पब्लिक वेठी आहे न त उहा सभु हर शइ सम्झे थी हा हक़ीक़त आहे त मश्किरा कहिड़ा आहिनि ॻाइणा कहिड़ा आहिनि गवैया कहिड़ा आहिनि सभु शइ माण्हू खे ख़बर आहे ॾाढी प्यारी ॻाल्हि सोशल मीडिया जो दौरु आहे जी जंहिंजो जेतिरो हाल आहे उहो पंहिंजो पेश करे थो ॾिसो था त को गॾ ते चढ़ियो थो वञे को ॾिसो था पराठे ते चढ़ियो घुमंदो थो उते को प्यादल घुमंदो थो दुनियादारी आहे पियो थो मिड़ेई कमु हले ऐं फ़नकार नवां दोस्त जेके तयारु थियनि था अल्हम्दुलिल्लाह नवनि मां इतो ई तयारु थी वॾी मंज़िल ते पहुचंदा असांजो उन्हनि खे इहो ई चवणु आहे त को भला उस्ताद कनि जी उते उन्हनि जी ड्यूटी ॾियणी पवंदी आहे छो त उस्ताद हे राग जी असांजी फील्ड हिकिड़ी फुकराई आहे असां भली केॾा बि करोड़पति हुजूं पर असांखे रहणो फुकरा थी आहे छो त असांखे तंद लतीफ़ जी आहे राग विराग आहे फुकराई कमु आहे उन में न्याज़ निवड़त खपंदी आहे हाणे हिकिड़ो उस्ताद वटि पैसा ॾेई सिखंदो ॻाल्हियूं आहिनि ॿ हिकिड़ा पैसा ॾेई उस्ताद खां सिख हिकिड़ी मुराद करे उनजी ड्यूटी ॾेई सिख पाण जेको तोखे मालो आहे त तूं पैसा ॾे उस्ताद खे तव्हांखे छा थो लॻे त जेके पैसा ॾियनि था पोइ उस्ताद सेखारीनि उहो ई था मतिलबु पैसनि वारनि खे बि बिल्कुलु हाणे इहे ॻाल्हियूं ॿ आहिनि न पर इन ॿिन्ही ॻाल्हियुनि मां बहितर ॻाल्हि इहा आहे त न्याज़ निवड़त तव्हांजी मां इज़त कंदुमि त तव्हां मुंहिंजी 10 दफ़ा कंदव मां तव्हांखे कंहिं प्रोग्राम ते घुरायां 20,000 तव्हांखे पेमेंट ॾियां थो बाबा तव्हां अचो 2 कलाक मूं वटि ॻायो बसि 20,000 ॾेई तव्हां मिलां ई न बसि तव्हांखे पैसा ॾेई छॾियां तव्हांजी इज़त न कयमि ॿिए दफ़े जॾहिं तव्हां चवंदा त मूंखे राग मिलियल आहे मां न ईंदसि पर जे मां तव्हांखे 20,000 जी जॻह ते हिकिड़ा 5,000 ॾियां त
ऐं उन सां गॾु तव्हांखे लख इज़त ॾियां त तव्हां उहा 12 महीना यादि रखंदो त जिगर जलाल हेतिरी असांजी इज़त कई, हेॾे भली लख मिले पर वञिणो हेॾे आहे। माना न्याज़ निवड़त में उहो अञा वधीक माना सिलो आहे। वाह 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 उस्ताद साईं। हाणे शिराज जो बाबो जेको आहे जी जी असांजे सिंध जो हिकिड़ो पहिरियों नंबर ॻाइणो आहे। बिल्कुलु ईअं आहे। असांजो हुनखे सलाम आहे, छो त इहे जेके फ़नकार आहिनि अहिड़ा माना सदियुनि में पैदा थींदा। हाणे शमन अली मीराली माना इहो पंहिंजो हुनजो बादशाही आहे हुनजी सिंध ते। माशाल्लाह। भली हिनमहिल उमिरि पोइ ते थी वञे पर पोइ बि इहे माना इन्हनि जो दर्जो जेको आहे नंबर पहिरें जो आहे। जीअं उस्ताद बाबो जलाल हो वफ़ात करे वियो आहे, 25 साल हे थियनि था पर जलाल चवंदो मौत कोन्हे न, उहे हिनमहिल ताईं अमर आहिनि। ऐं इहे जेके बि वॾा हाणे ॾिसो त शमन अली असां गॾु कंहिं पीरनि फ़क़ीरनि ते गॾु ॻायो बि आहे। जॾहिं हो यकतारे चपड़ी ते ॻाईंदो हो हिमत अली ऐं शमन अली जी 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 त उन दौरान असां बि माना गॾु ईअं दरगाहुनि ते ॻायो वॼायो आहे। वाह 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 उस्ताद साईं। त हाणे माना एॾा उहे खोजनूं कयूं आहिनि, पैदल घुमिया हूं, उस्तादनि जा इहे असांखे चवां ख़िदमतूं कयूं आहिनि, हर शइ कयूं आहिनि। वंड ईअं सौलाद न मिलंदा। साईं मौला तव्हांखे सलामत रखे। उस्ताद साईं वारनि खे बि बल्कि बाबा वारनि खे बि तव्हां सभु असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहियो, सभु वॾायो। तव्हांजो दुआऊं असांजे लाइ। तूं त असांजो भाटियूं आहे। जी हा जी हो असांजो बिरादर आहे। जी 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 त अचूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ। नाज़रीन केॾा न वञो, अॼु जो प्रोग्राम तमामु ज़बरदस्त थी रहियो आहे छो जो जिगर जलाल साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि। खोड़ सारियूं असांखे सबक़ बि मिले पियो, तव्हांजे लाइ बि असांजे लाइ बि आहे। त केॾा न वञो, अचूं था हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। तव्हांखे दिलि सां ॿीहर भली कार चऊं पिया। अॼु जो प्रोग्राम त मां छा ॻाल्हि कयां, त मूंखे जेतिरो मज़ो अची वियो आहे छो जो शुरूआति में उस्ताद साईं असांखे सूफ़ी कलाम ॿुधाया, वरी हिकिड़ो पंजाबी सॉन्ग वरी हुन में पंहिंजो इंक्लूड करे सिंधी बि ॿुधायूं। ॾाढो मज़ो आयो उस्ताद साईं। माशाल्लाह मौला तव्हांखे सलामत रखे। ईअं ई चंड वांगुरु तव्हां चमकंदा आहियो हमेशह। असांजी दुआ आहे हमेशह ईअं ई शादो आबाद हुजो। ऐं तव्हांजूं दुआऊं असांजे लाइ बि हुजनि, असांजे प्रोग्राम जे लाइ, टीम जे लाइ बि दुआऊं हुजनि। कोमल माशाल्लाह अॼु ॾाढी प्यारी बि लॻे पई, ॾाढो प्यारो ॻायो। स्टार्ट में मूंसां हिकिड़ो गीत ॻायईं, हालांकि प्रैक्टिस न हुयसि पर तॾहिं बि ख़बर करे वई। न हाणे बि कोमल जो ॿुधंदासीं त लाज़िम कोमल खे लाज़िम बि ॿुधंदासीं, कोमल बि ॿुधंदासीं। जी जी जी। पर हाणे जॾहिं मुंहिंजो वारो ख़तमु थिए त पोइ तव्हांजो वारो शुरू थींदो न। पर तव्हांखे ॿुधी करे दिलि ई न चवंदी आहे त वारो ख़तमु थिए। न लाज़मी आहे। तव्हां जहिड़ा माशाल्लाह सीनियर फनकार जॾहिं ॻाईंदा आहिनि त असांजी दिलि ई न अचंदी। त बाबा असां तव्हां ॾाढो सीनियर आहियो न, असांजे लाइ तव्हां सीनियर हो, तव्हांखे ॿुधणो आहे न, अहिड़ी ॻाल्हि न आहे। मौला तव्हांखे सलामत रखे, तव्हांखे ख़ुशि कंदो। शोभी भाई जे बारे में बि तव्हां हमेशह कुझु चार बोल ॻाल्हाईंदा आहियो। शोभी भाई जेको आहे असांजो हे यार आहे। माना जीअं चैनल शुरू थिया आहिनि, जीअं यार जो थियो आहे राब्तो, त माशाअल्लाह जी हे अहिड़ा सुरीला माण्हू, क्या बात, हर सुर खे ॼाणणु ऐं असां सां एॾो साथ तमामु जंहिं बि जिथे बि मिलंदा आहियूं। मां त वरी महफ़िलनि ते बि वठी वेंदो आहियां। हिते कराची में महफ़िल ईंदो त अधे खे ई वठी वेंदो आहे। शोभी भाई, हा शोभी भाई सां बि जोड़ आहे तव्हांजो? हा साईं, वाह वाह। शोभी भाई ॿुधाइण तुंहिंजो जोड़ आहे मूंसां? न आहे। बिल्कुलु बिल्कुलु। शोभी भाई खे माइक न आहे लॻल पर सम्झी विया इशारनि में। ऐं उस्ताद साईं ॿियो इहो मां चवां पियो त कॉलर्स बि असां सां गॾु मौजूदु आहिनि बल्कि। त अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा साईं, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ? तालका सालेपत खबरी बिट खां इरफान अली सेबो। इरफान भाउ कीअं आहियो, ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। अॼु जो प्रोग्राम ॾिसो पिया, ॿुधो पिया असांजो? हा बिल्कुलु, तव्हांजो प्रोग्राम अॼु जो असां ॿुधूं था ऐं माशाअल्लाह जिगर जलाल आयो आहे। जी हा। ऐं ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी आहे असांखे। माशाअल्लाह बिल्कुलु बिल्कुलु साईं। कचहरी करणु चाहींदव उस्ताद साईं सां? हा बिल्कुलु उस्ताद साईं। अस्सलाम वालेकुम। बाबा वालेकुम अस्सलाम साईं। ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? तबियत सही आहे बाबा? साईं अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जा एहसान, पंतन पाक जा करम नवाज़िया बाबा। साईं तव्हांखे अॼु ॿुधी करे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं माशाअल्लाह तव्हां जिगर जलाल असां काफ़ी देरि अॻे बि ॿुधो आहे पर अॼु लाइव शो में ॿुधी करे असां ॾाढो इंजॉय कयो आहे तव्हांजे सॉन्गनि खे। बिस्मिल्लाह, महिरबानी महिरबानी बाबा। ऐं माशाअल्लाह वरी पंजाबी सॉन्ग हुजे उन में तव्हां सिंधी बोल जॾहिं मिलायो था त अञा वधीक मज़ो अचे। हक़ीक़त आहे साईं, बिल्कुलु। ऐं अॼु असांखे फनी किस्सो ॿुधायो जेको तव्हां धारेरनि खे सॉन्ग ॿुधायो हुयो, उहो असांखे ॻाए ॿुधायो। फनी गानो को मज़ा ई आहे। हा
चंचल गानो जीअं उस्ताद साईं जो स्टाइल आहे बिल्कुलु। हा हाँ बिल्कुल, वो असांखे सॉन्ग भी ॿुधायो ताकि असां उन सॉन्ग मां भी लुत्फ़ हासिल कयूं। ठीकु आहे साईं इरफान भाउ, वॾी वॾी महिरबानी तव्हांजूं, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू सो मच। थैंक यू थैंक यू थैंक यू। उस्ताद साईं माशाल्लाह अॼु त 4 चंड तव्हां हणी छॾियो, वैसे ई हणी चुका आहियो ऐं हाणे त वरी डायरेक्टर असांजा ज़फ़र जसकानी साहिबु आहिनि माशाल्लाह, उन्हनि जी कोशिशूं ऐं काविशूं कीअं लॻियूं तव्हांखे हिन एपिसोड में? बहितर, तमामु बहितर, छो त यार ज़फ़र तमामु हिकिड़ो महिनती माण्हू आहे। जी जी हा तमामु महिनती आहे। जंहिं को बि असांखे जंहिं बि प्रोग्राम में घुरायो अथई न जी त ज़फ़र भाउ जी तमामु महिनत रही आहे। ऐं हक़ीक़त दिली ॻाल्हि त माना हे जहिड़ो बि कमु कंदो आहे न दिलि सां करे ऐं फ़नकार खे बि उअं ई इज़त ॾियणु, महिमाननि खे इज़त ॾियणु, माना ईअं जीअं न माना सेट ते मायूसी न हूंदी आहे, न हूंदी आहे, मज़ाक माना मज़ाक सां ऐं ॾाढो सिखण लाइ बि मिले थो वाकई हक़ीक़त आहे। उस्ताद साईं मां चवां थो त हाणे पुॼाणी जो टाइम बि अची वियो आहे, मां चवां थो वेंदे वेंदे पंहिंजे नाज़रीन खे को मैसेज ॾियो जेका तव्हांखे ॿुधण वारा आहिनि, जेके व्यूवर्स आहिनि। बसि अलाह साईं उन्हनि खे आबाद कंदो, असांजे लाइ बि दुआऊं घुरनि, असां बि उन्हनि जे लाइ दुआऊं घुरंदा। आहे त दुआ खां बिना कमु ई कोन। बेशक बेशक ई बेशक बसि इहो ई चऊं था त हिकिड़ो पाण में मोहबतां हुजनि, इहो इख़लाक़ सां जेको 4 सिज हयाती जा आहिनि मोहबत सां गुज़रनि। जी माशाल्लाह माशाल्लाह, तमामु प्यारो मैसेज आहे। नाज़रीन तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो ऐं बिल्कुलु ईअं ई तव्हां असांखे फीडबैक ॾींदव, जीअं हर वीक हर हफ़्ते तव्हां ईअं प्यारु ॾींदव, मोहबतूं ॾींदव, असांखे ईअं ई तलबगार आहियूं। ईअं ई प्यारु मिलंदो, असां अञा मज़ीद बहितर करण जी कोशिशि कंदासीं। वॾी वॾी महिरबानियूं। उस्ताद साईं अचूं था तव्हांजे गीत ते। हाणे हे असांजो हिकिड़ो दोस्त आहे, रहंदो आहे कश्मीर जी, फैज़ मोहम्मद मज़ारी। फैज़ मोहम्मद मज़ारी वाह वाह। हा पोइ हे वरी चई त वाह अबे जलाल जो मूंखे हिकिड़ो कलाम जी ॿुधाइजांइ। वीचारो फोनियूं बार बार करे पियो, ॿार हुयासीं त वाह वाह। मां ॼाण उनजी बि दिलि ख़ुशि थियूं। फैज़ मोहम्मद मज़ारी। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अल्लाह परदेसी अते कहकू न करे, चलो मन सभई देसी। ओ देश वाले पैमान करेंदे, केड़ा मान करन परदेसी। परदेसी है वो कुर्ब दब खियावो, को देसी या ना देसी। गुलाम फरीदा अते हर को मरवे असी, तोनी देसी होवे या परदेसी। वाह कुदरत तई मालिक दी, जो रोजी लिखी आई देश बेगानी। वाह कुदरत तई मालिक दी, वो रोजी लिखी आई देश बेगानी। कोई भी दे नाल खुशी दे, के भर भर मारन तानी। वसदे नाल वसावी मौला, न रोली देश बेगानी। गुलाम फरीदा वतना वाले पैमान करें दे, ओ वत हर को मरवे असी, तोनी देसी होवे या परदेसी। पंहिंजे सजण खे चए थो वञी त अथो, पर ख़ुदा जे नाले मोटण वारी कजां। मुंहिंजी त दिलि चए थी त वञ न मूं वटि हुज, पर जे वञी थो त पोइ मुंहिंजो अहसासु कजांइ, मुंहिंजी हाल ते रहम कजां। त चएसि थो वो वेंदा हई वञ तूं ॾसी वली ॾींहुं उहो,
आवण दा वेंदा हई वञ तूं नसीब दी हो आवण दा वेंदा हई वञ तूं नसीब दी हो आवण दा वेंदा हई वञ तूं नसीब दी हो आवण दा वेंदा हई वल असी तू दिलबर ओ बार कढ़े ते आखिर वल असी तू दिलबर दसी तवल तारीख पकी है दसी तवल तारीख पकी बलदी हो आवन दा वेंदा हई वञ तूं नसीब दी हो आवन दा वेंदा हई तरसावई याद में दी न आवई मत कोई तरसावई याद में दी न आवई वो टिक पोवी करी गाल कसी है टिक पोवी करी गाल कसी वेंदा हई वेंदा हई परदेस मिठा वो मैं कुथा छोड़ मिठा मत रही परदेस वसा वो यारी दा पिछ ख्याल रखी है दोस्ती दा पिछ ख्याल रखी वलदी हो आमन दा गुजर समझ वनी मर गया बबर खाने बनन गुजर समझ वनी मर गया बबर भोग नहीं आधा पैसती है दी हो
आवण दा वेंदा ही वन तू नसीब लगी हो आवण दा वेंदा ही वाह 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 उस्ताद साईं कमाल 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 बचड़े फोन कई जी। उनखे थोरो थल ॿुधायूं अलाए जी, कहिड़ो जी, थियो हुई त छा ॻाल्हि कजे उस्ताद साईं अॼु माशाल्लाह त मां चयुमि 40 चंद्राणी छॾियो असांजे सेट ते ऐं ॿी ॻाल्हि त असां त इंजॉय कयोसीं नाज़रीन बि इंजॉय कयो पर बैक स्टेज ते जेके असांजा साथी आहिनि उहे बि ॾाढो इंजॉय पिया कनि माशाल्लाह ॾाढो मज़ो आयो उस्ताद साईं वॾी वॾी महिरबानी तव्हांजा कुर्ब भरिया कदम खणी आया हुआ ऐं हमेशह वांगुरु पंहिंजो क़ीमती टाइम कढी करे असां ॾे आया हुआ हमेशह ईंदव ईअं दिलि सां ईंदव माशाल्लाह जेसिताईं ज़िंदगी आहे त प्यार निभाईंदासीं न इंशाल्लाह इंशाल्लाह हा ज़रूर बाबा। ज़रूर त जी नाज़रीन गजलाल पंहिंजो साहब खोड़ सारो तव्हांजी वॾी महिरबानी अगेन थैंक्स तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम कढी आया जी हो प्रोग्राम में शामिल थिया हो ऐं 4 चंड जेके आहिनि तव्हां लॻाए छॾिया जी। एतिरो जोश ऐं जज़्बो ऐं मां चवां थी त रिक्वेस्ट आहे मुंहिंजी जेके अॼु जा सिंगर्स आहिनि ऐं इहे ई जेको आहे जोश ऐं जज़्बो तव्हां में बि हुजणु ज़रूरी आहे छो जो तव्हां त यंग आहियो ऐं न्यू टैलेंट जेको आहे उन्हनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त जोश ऐं जज़्बे सां ई ॻायो मथे हफ़्ते में वरी तव्हां वटि मुंहिंजो शागिर्दु ईंदो गुलशेर चांडियो जी वाह 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 ऐं मुंहिंजो वरी सौट आहे परवेज़ चांडियो जी हाँ। इहे वरी मथे हफ़्ते में तव्हां वटि उहे वरी जज़्बा तव्हांखे उहे बि वाह ॾेखारींदा वाह ज़रूर ज़रूर इंशाल्लाह परवेज़ अली चांडियो ऐं गुलशेर गुलशेर चांडियो चांडियो इहे ॿई माना थींदा ॿिन्ही तव्हां वटि वेहंदा अच्छा। 2-3 कलाक हो चवंदो 2-3 हो माना इहे बिल्कुल इंशाल्लाह इंशाल्लाह अच्छा, ज़रूर उहे बि उन्हनि खे इहे दिलि जोश सां ऐं जज़्बे सां दुआ- गॾु उहे त तव्हां ॿुधाईंदव न पोइ ख़बर त पोइ तव्हां ॿुधाईंदव न त साईं वॾी वॾी महिरबानियूं वॾी वॾी बिल्कुलु, महिरबानियूं बिल्कुलु, नाज़रीन जी वॾी वॾी महिरबानियूं वेंदे वेंदे मां चवां थो त खोड़ सारो पंहिंजो ख़्यालु रखो इंडस वैली फेस्टिवल जेको असांजो आहे उन में ज़रूर शिरकत कंदा जी। 13 14 12 13 12 13 ऐं 14 दिसंबर ते फैमिली फेस्टिवल Family festival आहे आहे। सो ज़रूर अचो पंहिंजे ॿारनि सां गॾु पंहिंजे प्यारनि सां गॾु ऐं उते जेके आहिनि उहे मज़े मज़े जा जेके आहिनि स्टॉल्स असांखे बि enjoy कयो, म्यूज़िक उस्ताद बि साईं बि हूंदो। ईंदा। बिल्कुलु बिल्कुलु म्यूज़िक बि हूंदो सो अचण न विसारिजा छो जो असां सभु ईंदासीं ऐं जी हाँ। सुठा सुठा फनकार ईंदा नाले वारा फनकार अच्छा बि कोमल ईंदा। टाइम सफ़ा शॉर्ट आहे जी। ऐं मूंखे डायरेक्टर साहब चवनि पिया हाणे कोमल पंहिंजे आवाज़ में कुझु गीत ॿुधाए मूंसां मिली करे त शोभी भाई पेश करते हैं बिल्कुलु बिल्कुलु गीत ॿुधाईंदासीं ऐं शिराज़ जेको आहे मूंसां गॾु जेको आहे साथ बिल्कुलु ॾींदा। बिल्कुलु 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 जी माइक सब भाई हिकिड़ो माण्हू आ मोतीअ ताणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ ताणो आ माण्हुनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो आराणो हिकु मोहीड़ जो दाणो जेके ॼाण त सभु सुञाणो जेजी अखियुनि आ ॾिठो तो ॾाढो आ मिठो जेजी अखियुनि आ ॾिठो मूंखे ॾाढो आ मिठो हिकिड़ो माण्हू आ मोतीअ ताणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ ताणो आ तू साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे पर मुंहिंजो कातिल आहे तू साम्हूं वेठल साम्हूं वेठल साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे तू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे तू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे जेजी अखियुनि आ ॾिठो मूंखे ॾाढो आ मिठो जेजी अखियुनि आ ॾिठो मूंखे ॾाढो आ मिठो हिकिड़ो माण्हू आ मोतीअ ताणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ ताणो आ माण्हुनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो आराणो हिकु मोहीड़ जो दाणो जेके ॼाण त सभु सुञाणो जेजी अखियुनि आ ॾिठो मूंखे ॾाढो आ मिठो जेजी अखियुनि आ ॾिठो मूंखे ॾाढो आ मिठो हिकिड़ो माण्हू आ मोतीअ ताणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ ताणो आ
आ सारी आ सूरत हुन जी प्यारी मूं सिंध डिठिया डिठिया सिंध डिठिया डिठिया सिंध डिठिया डिठिया सिंध डिठिया डिठिया सिंध डिठिया सारी आ सूरत उन जी प्यारी मूं जान उन तावारी आज सा मुझी यारी मूं जान उन तावारी आज सा मुझी यारी जजी इन आड को मुखे ॾाढो आग को जजी इन आड को मुखे ॾाढो आग को हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ मूं सिंध डिठिया सारी आ सूरत उन जी प्यारी मूं सिंध डिठिया डिठिया सिंध डिठिया डिठिया सिंध डिठिया सारी आ सूरत उन जी प्यारी आ जन उन तावारी आज सा मुझी यारी मूं जन उन तावारी आज सा मुझी यारी जजी अखिन आ ॾिठो मूंखे ॾाढो आ ॾिठो जजी अखिन आ ॾिठो मूंखे ॾाढो आ ॾिठो हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो आ माण्हुनि में हिकु माण्हू तॾहिं नकिल जो आ राणो हिकु मोहीड़ जो दाणो सिखी ॼाण त सभु सुञाणो जजी इन आ ॾिठो मूंखे ॾाढो आ ॾिठो जजी अखिन 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 आ ॾिठो मूंखे ॾाढो आ ॾिठो हिकिड़ो माण्हू आ ओ माण्हू माण्हू आ ओ हिकिड़ो माण्हू आ हिकिड़ो माण्हू आ हिकिड़ो माण्हू आ हिकिड़ो माण्हू आ मोतीअ दाणो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।